इन ॻाल्हि में वाकई को बि शक नाहे त सिंध में टैलेंट जी का बि खोट नाहे। उमरकोट वासी प्राइमरी उस्ताद किश्वर कुमार पंहिंजे ख़ूबसूरत आर्ट ज़रिए पढ़ाइण जी ज़बरदस्त अंदाज़ सबबि सोशल मीडिया ते छांइजी वियो आहे ऐं किश्वर कुमार शागिर्दनि खे आर्ट ज़रिए कारे बोर्ड ते ड्राइंग ठाहिण बाबति लेक्चर ॾेई शागिर्दनि जूं दिलियूं खटी वरितियूं आहिनि। किश्वर कुमार उमरकोट जे मनु माली गवर्नमेंट बॉइज़ प्राइमरी स्कूल में ॿारनि खे तालीम ॾियण में मसरूफ़ आहे ऐं पढ़ाइण जी ज़बरदस्त अंदाज़ सबबि शागिर्द बि संदसि सां बेइंतिहा मोहबत कनि था। उन हवाले सां किश्वर कुमार जो चवणु आहे त ज़बानी पढ़ाइण सां ॿार बोर थींदा आहिनि, आर्ट ज़रिए ड्राइंग बि सिखनि था ऐं पढ़ाई बि ख़ूब कनि था ऐं ड्राइंग ज़रिए यादि कयल मौज़ू शागिर्द कॾहिं बि विसारे न आहिनि सघंदा। असल में ड्राइंग जी ॻाल्हि आहे, आर्ट जेका आहे उहा मूंखे ड्राइंग बचपन में ईअं सम्झो नंढे हूंदे खां ॾाढो शौक़ु हो। जॾहिं मां ड्राइंग ठाहींदो हुउसि तमामु सुठी ठाहींदो हुउसि ऐं मुंहिंजा जेके मास्तर हुआ, टीचर हुआ, उहे तमामु सुठे नमूने मूंखे मोट ॾींदा हुआ। रही ॻाल्हि हाणे क्लास में ॿारनि ते, जॾहिं मुंहिंजी जॉइनिंग थी, जॾहिं मनु माली स्कूल में आयुसि, मूं ॿारनि खे पढ़ाइणु शुरू कयो। जॾहिं क्लास में मां पढ़ाईंदो हुउसि ॿारनि खे त ॿार हुन में सुठे में वर्बली सम्झी न रहिया हुआ। पोइ मां सोचियो त ॿारनि में छो कोन सम्झी रहिया आहिनि, छा मसइलो छा आहे, छो इंट्रस्ट छो कोन वठी रहिया आहिनि, आख़िर छा कहिड़ो मसइलो आहे। जॾहिं वेठे मूं सोचियो त अलाह साईं मूंखे आर्ट ॾिनो आहे, गिफ्ट ॾिनो आहे, छो न मां आर्ट जे थ्रू ॿारनि खे पढ़ाई ॾिसां। जॾहिं मूं आर्ट जे थ्रू ॿारनि खे पढ़णु शुरू कयो त तमामु सुठे नमूने पज़ेराई मिली ॿारनि जे तरफ़ां, सुठे नमूने मोट मिली ऐं रिस्पॉन्स मिलियो ऐं ॿार हुनखे इंगेज बि रहंदा हुआ ऐं एक्टिविटी बि हुई। ॿारनि जी ड्राइंग बि सुठी ठहंदी हुई, हाणे सुठी ठही रही आहे। ॿार सुठे नमूने पिक बि करे रहिया आहिनि ऐं ॿार मज़ो बि वठी रहिया आहिनि ऐं ॿार कुण मूंखे इहो फीलिंग कराइनि था त असांखे तमामु सुठे नमूने सम्झी रहिया आहियूं ऐं सुठे नमूने इहो ड्राइंग बि असांजी सुठी थिए पई। ऐं जॾहिं मां को अहिड़ो ॾींहुं हूंदो ड्राइंग न ठाहींदो हुउसि त ॿार मूंखे अची इहो चवंदा हुआ साईं ड्राइंग ठाहियो। माना एतिरे नमूने ॿार ड्राइंग में इंट्रस्ट वठी रहिया आहिनि। हाणे मुंहिंजी तइलीम जे इहा ख़्वाहिश आहे त ॿार सुठे नमूने हिकिड़ा बहितर ऑफिसर थियनि ऐं आउं बि तमामु सुठे नमूने कोशिशि कयां त ॿार तमामु सुठा हिकिड़ा बहितरीन ऑफिसर थियनि, पढ़नि ऐं उन्हनि खे जेका असां वटि ॼाण आहे, असां वटि जेका ॼाण उहा हासिलु कनि ऐं उहे पाण बि महिनत कनि ऐं सुठे नमूने स्टडी कनि। मुंहिंजो बाक़ी मैसेज इहो आहे त टीचरनि ऐं ॿारनि खे त तव्हां सुठे नमूने फोकस कयो, ॿारनि खे पढ़ायो ऐं ॿारनि खे वधि में वधि एक्टिविटी जे थ्रू ॿारनि खे पढ़ाईंदा त ॿार हुन में इंट्रस्ट बि वठंदा ऐं ॿार सुठे नमूने पिक बि कंदा। ॿारनि खे सिर्फ़ु एक्टिविटी जे थ्रू पढ़ाइणु तमामु सुठो रहे थो, इहा मुंहिंजी हिकिड़ी एक्सपीरियंस आहे। सिंध में किश्वर कुमार जहिड़नि उस्तादनि जी वाकई सख़्तु ज़रूरत आहे, छाकाणि जो असां वटि तालीम पिराइण जो वॾो फुक़दान आहे, जेको फुक़दान किश्वर कुमार जहिड़ा उस्ताद ई ख़तमु करे सघनि था।